जी बिल्कुल नाज़रीन, हिन वक़्तु असीं धरती टीवी हेड ऑफिस शदाद कोट में मौजूद आहियूं, जॾहिं त मुसलसिल जेके तकरारी केनालनि जे ख़िलाफ़ जिदोजहद तहरीक हली रही आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरनि, सहाफ़िन, वकीलनि, अदीबनि ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ नौजवाननि पंहिंजो पंहिंजो जेको आहे त एहतिजाज रिकॉर्ड कयो आहे। अहिड़े नमूने सां सिंध जो ऐं बलोचिस्तान जो जेको मशहूरु नात ख़्वान आहे वक़ार अली हज़ूरी क़ादरी, उहो पिणु हिते पहुतो आहे डिस्ट्रिक्ट ऑफिस में। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं उन पंहिंजे तरफ़ां जेको एहतिजाज करे रहियो आहे त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम हीअ वरहमतुल्लाह। जेके तकरारी केनाल हली रहिया आहिनि मुसलसिल, जेके कढिया पिया वञनि, उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? साईं, सभ खां पहिरियां त केनाल असांखे नामंज़ूर आहिनि ऐं मां हिकु आर्टिस्ट हुजण जे नाते पंहिंजे आवाज़ जे ज़रिए हिकिड़ो सिंध जे आवाम खे पैगाम पहुचाइणु चाहियां थो। ओ साह वञे वे साह न ॾींदासीं, छा बि थिए दरियाह न ॾींदासीं, छा बि थिए दरियाह न ॾींदासीं, साह वञे वे साह न ॾींदासीं, छा बि थिए दरियाह न ॾींदासीं, छा बि थिए दरियाह न ॾींदासीं। ओ पंज त छापर पाणीअ जे कतरे सिंधु मां हिकु वाह न ॾींदासीं, छा बि थिए दरियाह न ॾींदासीं, छा बि थिए दरियाह न ॾींदासीं। ऐं सिंधु वधेगी धाड़ा बाड़ा ना मंज़ूर, ना मंज़ूर, सिंधु वधेगी धाड़ा बाड़ा ना मंज़ूर, थियण ठॻीअ जो ठाह न ॾींदासीं, छा बि थिए दरियाह न ॾींदासीं, छा बि थिए दरियाह न ॾींदासीं। ऐं पाणीअ खां महरूम करण जे चाहींदे अल्लाह, पाणीअ खां महरूम करण जे चाहींदे, छा तोखे आड़ा न ॾींदासीं, छा बि थिए दरियाह न ॾींदासीं। ऐं कीअं पटींदा पाड़ो तुंहिंजो राधणाई, राधणाई, कीअं पटींदा पाड़ो तुंहिंजो राधणाई, थियण तोखे आगाह न ॾींदासीं, छा बि थिए दरियाह न ॾींदासीं, छा बि थिए दरियाह न ॾींदासीं। बिल्कुलु इहो सिंध ऐं बलोचिस्तान जो मशहूरु नात ख़्वान, जंहिं पंहिंजे फ़न सां तकरारी केनालनि ख़िलाफ़ वफ़ाक़ खे ललकारियो आहे त कंहिं बि सूरत में जेको आहे त सिंध जे मथां जेको धाड़ा केनाल जेके आहिनि त उहे नामंज़ूर आहिनि ऐं उहो पाणी छा, पर तव्हांखे हिकिड़े फुड़े जे लाइ बि सिकाईंदासीं। कैमरामैन वसीम शाह सां गॾु सद्दाम हुसैन सोलंकी, धरती टीवी न्यूज़, शदाद कोट।